लतीफ़ी वेठा उड़ाड़े जो सुभान अल्लाह। मुझे वाइज़ में जेके कलंदरी वेठा उड़ाड़े जो सुभान अल्लाह। मुझे वाइज़ में जेके कादरी वेठा उड़ाड़े जो सुभान अल्लाह। मुझे वाइज़ में जेके हैदरी वेठा उड़ाड़े जो सुभान अल्लाह। ऐं मुझे वाइज़ में जेके मुझे मुर्शिद मौला हुसैन जा आशिक़ वेठा हो मां पाण हुसैनी उड़ाड़े जो सुभान अल्लाह। अञा बुलंद आवाज़ जेकी मंज जहान अञा वॾे आवाज़ जेकी मंज जहान जेकी मंज जहान सो तगे तारीअ तुझे लुत्फ जी लतीफ़ चए तो वट कमी कानो अदले छुटा आन को फेरो करे फजल जो अञा वॾे आवाज़ रखंदो रब करीम पर्दो ऐं पनाह सजी रात सैयद जी पढ़ी जिन सना अल्लाह जे इश्क में फाइक थिया फन्ना से कंदा किया गुनाह जिंदे तो हबीब जो बिना हुब हबीब जे बंदगी बेकार सौ सौ करी सजदा या करी हज हजार तिन मां बिश्त बेजार जिनजो इश्क नाहे अरबी सा अञा वॾे आवाज़ चंड तुझी ज़ात चंड तुझी ज़ात पारियान पिरिय सां तो अचो मंजरा तुझो मोहम्मद सदाई सोजरो अञा वॾे आवाज़ खड़ी नेड़ खुमार मां खड़ी नेड़ खुमार मां जाके आऊं नाज नजर सूरज शाखों झकियों कयूं थियो कुमाणो कमरो तारा कतियों ताइब थिया देखींदे दिल भरो झको थियो जोहर मुझे जान बजे जमाल सी अञा वॾे आवाज़ कामिल करबला में कामिल करबला में आया अज अमीर वेही वेरन सामोयाऊं थे तीर पर या हुई तकदीर अली जे औलाद जी अञा वॾे आवाज़ अली 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 जे औलाद के जिनी घुरियो घट पारो त पलीद जो परवरदिगार पट कफो ऐं खफत लंघन कीन लतीफ़ जे अञा वॾे आवाज़ अली बाबा नबी नाना अञा वॾे आवाज़ अली बाबा नबी नाना शराफत हो तो ऐसी हो चले खंजर करे सजदा इबादत हो तो ऐसी हो अञा वॾे आवाज़ मूंखे चयूं त ही ज़लाए दादू वारा बुखारी मोहले वारा दिलबर नबी जा दीवाना अली साईं जा पतंग परवाना जेके सच्चा हैदरी वॾे आवाज़ आखो सुभान अल्लाह अली बाबा नबी नाना शराफत हो तो ऐसी हो चले खंजर करे सजदा इबादत हो तो ऐसी हो सरेने से पे हजरत ने सरेने से पे हजरत ने सरेने से पे
इबादत हो तो ऐसी हो, चले खंजर करे सजदा इबादत हो तो ऐसी हो। अन्य बड़ी आवाज जो तड़पाती है दिल मेरा वो उल्फत है मोहम्मद की, जो है पेशे नजर हरदम अकीदत है मोहम्मद की। अन्य बड़ी आवाज जो तड़पाती है दिल मेरा वो उल्फत है मोहम्मद की, जो है पेशे नजर हरदम अकीदत है मोहम्मद की। मदीने से जो आती है, मदीने से जो आती है, बस इतना पूछ लेता हूँ, ए सबा जल्दी बता कैसी तबीयत थी मोहम्मद की। गुनहगारों न घबराओ, सियाकारों न शर्माओ, सुनो आवाज कानों से ये आती है मोहम्मद की। गुनहगारों को जन्नत के खड़े दरबान रोकेंगे, हुक्म होगा कि आने दो ये उम्मत है मोहम्मद की। जिले दादू जैन बुखारी मोहल्ला जी प्यारी जमात दीनदारो कलमे वारो अज अवाई असा इन दीनी गर्जानी में इन बरकत भरे मेड़ में मुझे इंतहाई मोहतरम काबिल एहतराम मोहम्मद आसिफ मेमन साहब ऐ मौलाना गुलाम मोहम्मद बबर साहब जे दावत इसरार थे, ऐ मुझे इंतहाई मोहतरम हरदल अजीज मां ये चवा त अवाई असांजी सुम सिंगार हजरत मौलाना सी अली असगर साहब जे दावत इसरार थी। पंहिंजे रब साईं खे राज़ी करण जे नियत सां परचाइण जे नियत सां गॾु थियाऊं ऐं दुआ आहे शल अल्लाह करीम अवाई असांजी अचण वेहण ॿुधण ऐं ॿुधाइण खे मंज़ूर करो फरमाए। अवां जो आमीन ॿुधाइण अहिड़ो आहे जो मां सम्झी वियो आहियां त हींअर ई तव्हीं थकिजी पिया थकिजी पिया हो न। जेके थकान आए वॾी आवाज़ आखो सुभान अल्लाह। पर मां सम्झा थो हिते मूंखे सभु ॿोलियूं ॿोलणियूं पवंदियूं। हल बरोच राज़ी थियो कुल कुशे सुभान अल्लाह। हल मता को बिरोई साहब आयो जे कुल पाबो सुभान अल्लाह। मता को बलोच आयो जे कुल खने सुभान अल्लाह। सब आखो सुभान अल्लाह, सब कहो सुभान अल्लाह, सब जो सुभान अल्लाह। माशाअल्लाह अज बुखारी मोहल्ले वारा रंग जी विया अञा वॾे आवाज़ मां भी सिंध बलोचिस्तान हलियो हाँ, पर खुदा जो कसम अॼु न बुखारी मोहल्ले जी जमायत ॾिसी दिलबर नबी जा दीवाना अली साईं जा हुबदार ॾिसी मुंहिंजी दिलि ठरी पई। मां हेॾो सफ़र करे अव्हां खे दुआ करण आयो आहियां सल्लल्लाहु करीम अव्हां जे ईमान में उम्र अमल में बच्चन में रिज़्क में घरन में बरकतूं अता करण फरमाए। अञा वॾे आवाज़ जस आफरीन ऐं मुबारक आहे साईं मोहम्मद आसिफ साहब खे ऐं सही गुलाम मोहम्मद साहब खे अल्हम्दुलिल्लाह जिन जे मेहनतुनि मोहब्बतुनि ख़िदमतुनि क़ुर्बानियुनि अॼु रंग लाथो आहे। वॾे आवाज़ ऐं मां धणींदड़ दुआ गो आहियां सल्लल्लाहु करीम मोहम्मद आसिफ साहब साईं गुलाम मोहम्मद साहब जे ईमान उम्र अमल में बरकत अता करण फरमाए। आमीन जो मुझा दोस्तों अजीजो ही अजो को प्रोग्राम जेको सोने नबी जी शान ते रखियो वियो आहे ऐं मुंहिंजी दिलि भरे थी त मां अवां जे आॾो सोने नबी जो शान उन सां गॾोगॾु अहल बैतन सगोरन जो मक़ाम ऐं उन सां गॾोगॾु औलिया अल्लाह जो शान बुलंद आवाज़ सही मौलाना असगर साहब तमाम सुहिणे अंदाज में
अवांजी आडो बयान क्यों शल अल्लाह करीम मुखे वहां के अमल की तौफीक अता फरमाए। ही हक जा आलिम ही बुजुर्ग परवरदिगार आलम के तरफा वडा तोहफा थवा इनाम थवा। छो त हिनन जो मकाम मामूली ना है। ही मुझे जमीन जो वारसा, ही बंगले जो वारसा, ही फैक्ट्री जो वारसा। फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पान फरमाई अल उलमा वरसतुल अंबिया, ही आलिम सा नबियन जा वारसा। बेटा इसी फरमायो तो भली जायूं मायरूं संदियूं सालिहन। आलिम जी मां भले जाई, हाफिज जी मां भले जाई, कारी कुरान जी मां भले जाई, सालिह जी मां भले जाई। बेटा इसी फरमायो भली जायूं मायरूं संदियूं सालिहन। मैशर जे मैदान में डाज त नहीं मिलन, बाकी बियन वेचारन ओजा गाई अजाया कया। अज़म करियो तो जिंदगी जी पछाड़ी घड़ी ताईं हिनन उलमा सां मोहब्बत कंदासीं इंशाअल्लाह। त चयो आलिमन जी बाबा पार थव, उलमा जी मजलिस में वेंदा करियो, उलमा सां मोहब्बत कयो, हिनन जो दीदार भी सवाब थव। उलमा जी ज़ियारत करण सां भी सगीरा गुनाह माफ थव। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, समूरन इंसानन जे रहनुमाई ऐं हिदायत जे लाइ परवरदिगार आलम हिन दुनिया जे तख्ते ते पंहिंजा नबी रसूल पैगंबर मुका। नबियन जो सिलसिलो जनाब आदम अलैहिस्सलाम का शुरू थियो ऐं अल्लाह जे आखिरी नबी जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते खत्म थियो। साजन अल्लाह जा आखिरी नबी बणजी आया। हे अल्लाह जो दीन ब आखिरी दीना, हे अल्लाह जो कुरान ब आखिरी अल्लाह जो कलामा, आखिरी अल्लाह जो किताबा। ऐं अवाई असां जो नबी जो मिठड़ो मोहम्मद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भी अल्लाह जो आखिरी नबी आ ऐं उम्मत ब आखिरी उम्मत आ। साजन फरमा अन खातमुन नबिय्यीन ला नबी बादी व अंतुम आखिरुल उम्म। मान मोहम्मद नबीन जी पुजारी हाँ, मां आखिरी नबी हाँ, मुखां बाद नबी न ईंदो ऐं मुंहिंजी उम्मत बि आखिरी उम्मत आहे। हे निहारे मुंहिंजी नबी ॿिया बि आया, पर सारनि नबियनि खां मिठड़े मोहम्मद जो अचण ई निरालो। वॾे आवाज़ सां सही असगर चयो त ही बुखारी मोहले वारा नबी जा सच्चा आशिकन, पोइ आशिक ईअं सुभाणे अल्लाह चवंदा। वॾे आवाज़ सां नबी ॿिया बि जाया, पर हुजूर जो ॼमण मिड़नी खां निरालो आहे। हे निहार मुंहिंजे ऐं अवाईअ सां के रब नवाज़े नवाज़ियो आहे। हेड़ियूं मेहरबानियूं रब करीम अवाईअ सां कयूं, अहिड़ियूं मेहरबानियूं रब अॻियनि उम्मतुनि सां न कयूं। के उम्मत के मूसा पैगंबर जहिड़ो नबी, के उम्मत के इदरीस नबी, के उम्मत के सुलेमान नबी, पर अवाई असांजे मथां रब वॾी मेहरबानी कई आहे जो रब पंहिंजो महबूब ॾिनो आहे। महबूब पंहिंजो केरु कंहिंखे नाहे ॾींदो। इन जी माना त रब जी बि असां सां मोहब्बत आहे। अञा वॾे आवाज़ ऐं अल्लाह करीम जे सारनि एहसाननि में इहो अल्लाह जो वॾे में वॾो एहसान अथव। इहो अल्लाह जो वॾे में वॾो थोरो अथव। इहा अल्लाह साईं जी वॾे में वॾी मेहरबानी अथव। अञा ॾाढे जो सुभान अल्लाह बुलंद आवाज़ सां तला फरमाए तो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीना इज़ बअस फ़ीहिम रसूला। आज का कुरान जब ये तकनी जो सुभान अल्लाह। अन्य वडे आवाज सा फरमाए तो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीना इज़ बअस फ़ीहिम रसूलुम मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व
युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन। अन्य वॾे आवाज़ जो सुभान अल्लाह जिनके कुरान वणे तो कणी जो सुभान अल्लाह। अशवारो तो जो बोनो मुझा मोमिनो जी मुझा अल्लाह ए मोमिनो अल्लाह करीम आवाज मथा वडे में वडो थोरो कयो वडे में वडो एहसान कयो वडे में वडी मेहरबानी कया ए मुझा अल्लाह तो अबू अम्मा दिनो यो तुंजो थोरो तो घरवारी दिनी तुंजो थोरो तो बच्चा दिना तुंजो थोरो तो जवानी दिनी तुंजो थोरो अल्लाह तो सेहत दिनी तुंजो थोरो पानी पियारे तुंजो थोरो खीर पियारे तुंजो थोरो रब सुमन नहीं तुंजो थोरो नक्का वारो थोरो चपल वारो थोरो अखिन वारो थोरो ज़बान वारो थोरो हथन वारो थोरो पैरन वारो थोरो रात वारो थोरो ॾींहं वारो थोरो मोमिनो मुझे सारन सारन में मुझे सारन थोरन में अल्लाह वॾे मोड़ो तव्हां ते साल कयो वॾे मोड़ो थोरो कयो मावा जिन बि ओ मावा जेको नबी जो बिन बि उस्ताद लाउड खोल ए बुजू मथे थींदियूं मिठा मां तुझे लाउड जी वॾी अमजद इको साउंड लाउड एड़ा खोल जो दादू वजे लाउड खोलींदे तो दुआ तई मुंहिंजी रंग जी वेंदे न त पोइ रन जी वेंदे ॾाढे जो सुभान अल्लाह। हिन जा लाउड मूंखे ॾाढा वणिया हिनखे मां दुआ थो कयां अल्लाह हिनखे जन्नत में बि डेकोरेशन जो दुकान अञा ॾाढे जो सुभान अल्लाह बुलंद आवाज़ अशा वारो तो जे ईमान वारो मैं अल्लाह तां ते वॾो थोरो कयो वॾी मेहरबानी कई वॾे शान वारो नबी वॾी इज्जत वारो नबी वॾे दर्जे वारो नबी मोमिन उमर अवां खे ॾिनो आहे हथ खणी जो सुभान अल्लाह अञा बुलंद आवाज़ आदम अलैहिस्सलाम भी वडे दर्जे वारो नूह अलैहिस्सलाम भी वडे शान वारो इद्रीस अलैहिस्सलाम भी वडे इज्जत वारो यूसुफ अलैहिस्सलाम भी वडे शान वारो याकूब अलैहिस्सलाम भी वडी इज्जत वारो सारे नबियन का मुझे हुजूर जो शान मथया सारा नबी गड कर हुजूर जे शान सा मुकाबलो करे न सकंदा शाने मुस्तफा अज़मते मुस्तफा शाने सहाबा शाने अहले बैत उलमाए हक उलमाए अहले हक नारे तकबीर अजा मुझे सही जाई न हो बड़े आवाज़ हुजूर जे अचण जा तराना रब दुनिया वारन के अगई बुधाए छया आदम अलैहिस्सलाम जे ज़बान ते मोहम्मद जो नालो शीस अलैहिस्सलाम जे ज़बान ते मोहम्मद जो नालो नूह अलैहिस्सलाम जे ज़बान ते मोहम्मद जो नालो ईसा अलैहिस्सलाम जो दौर आयो ईसा अलैहिस्सलाम जे कौम वारन के सदे करे तो जे याती बाद स्मुहु अहमद ए मुझी कौम वारो मुखा पो आखिर ज़मान नबी दो ये जो फर्श ते नालो मोहम्मद हुंदो अर्श ते नालो अहमद हुंदो अञा वडे आवाज़ जो सुभान अल्लाह हथ खणी जो सुभान अल्लाह मुझे सही जो नालो एडो मिठो लाखी मिठी कोने जेडो मोहम्मद जो नाम मिठो मिस्री मिठी कोने जेडो मोहम्मद जो नाम मिठो खुदा जो कसम मोहम्मद जे नाम ते नजर कर मोहम्मद जे नाले में खर
अखर 4 अहमद में अखर 4 कुरान में अखर 4 बिस्त में अखर 4 दुनिया में अखर 4 आखिरत में अखर 4 वडा किताब भी 4 वडा नबी भी 4 वडा मलाइका भी 4 दुनिया जा तरफ भी 4 मुझे सही जूं नियाणियूं भी 4 पगमट यार भी 4 अरे चैन सा कजो प्यार खुदा बेड़ो कंदो पार थींदे जन्नत जो हकदार अञा वडे आवाज़ जो सुभान अल्लाह असा चैन जा भी नौकर पंजन जा भी नौकर अञा वडे आवाज़ जो सुभान अल्लाह 4 भी असांजा 5 भी असांजा 12 भी असांजा अञा बुलंद आवाज़ जो सुभान अल्लाह अञा वडे आवाज़ हेरे हर मुड़े एकड़ो फैसलो तू मां कयूं हेरे हर मुड़े पर अल्लाह करीम सुने जमण जो सुने महबूब मोहम्मद अरबी जे जमण जो फैसलो पाण कयो अने वडे आवाज़ जो सुभान अल्लाह बजे साईं जे अचण जो बुधी हर महीने दुआ घुरी मुहर्रम जे महीने दुआ घुरी रब्बिल अव्वल महीने के रब चूंडियो हर मौसम दुआ घुरी रब बहार जे मौसम के चूंडियो हर शहर दुआ घुरी रब मक्के मुकर्रमा के चूंडियो हर ॾींह दुआ घुरी रब सुमा जे ॾियारे के चूंडियो हर क़ौम दुआ घुरी पर अल्लाह करीम मक्के पाक जे अंदर बनु कुरैश के चूंडियो हर मां दुआ घुरी रब आमना बीबी के चूंडियो हर बे दुआ घुरी रब अब्दुल्ला के चूंडियो हर नाने दुआ घुरी पर मुझे साईं जो नानो हजरत वहब भी अल्लाह चूंडियो डाडो अब्दुल मुतलिब भी अल्लाह चूंडियो नानी हजरत बरा भी अल्लाह चूंडी डाडी फातिमा बिन असद भी अल्लाह चूंडी रब्बे मोहम्मद जो कसम चार नबियन के रब करीम हर चीज संदल मर्जी साडनी पर अल्लाह करीम अवाए साजे नबी के हर चीज पंजे पसंद साडनी अञा वडे आवाज़ जो सुभान अल्लाह केड़े महीने में जमंदो महीनो रब चूंडियो केड़े वक्त में जमंदो रात दुआ घुरी ॾींह दुआ घुरी पर पिरिया फुडी जो वक्त भी अल्लाह चूंडियो अञा वडे आवाज़ हर माउ दुआ घुरी मोहम्मद जी मां भी अल्लाह चूंडी हेडी हर मुडे हर दाई दुआ घुरी त मां पालना कया पर दाई हलीमा भी अल्लाह चूंडी अञा वडे आवाज़ हथ खणी जो सुभान अल्लाह मौजो दिलबर नबी जमियो मक्के पाक में अञा वडे आवाज़ पिरिया फुटी जो वक्त हो सफाया नाले दाई दीजे आमना बीबी जे कमरे में हाँ ॾाढी खुशबू हुई अरबी